कराची वलीर मां रिपोर्टर नजीब अहमद खास के लिए सुराब गोड टाउन के चेयरमैन पारां साफ़ इनके हर्जाने जो नोटिस जारी करण मीडिया खिलाफ बद अखलाकी बोली इस्तेमाल करण ते इंडस प्रेस क्लब के सॾ ते सियासी समाजी कौम परस्त पार्टियुनि के अगवाननि कलम धड़न गुलाम सरवर तुनियो अब्बास जतोई जान मोहम्मद जोयो मीर अली गोहर बलोच असगर बिरोई नज़ीर राजपर सन्नाउल्ला काकड़ अब्दुल अली मेमन बाला शाहानी फिदा हुसैन रिंद सालम रिंद आसिफ शाहानी शहजादो रोशन शाहानी सिकंदर शाशड़ो असद जोतोई सालिम डायरी मुजीब रहमान बरफत ऐं ॿियनि जी अॻवानी में नए कराची के बशीर चौक खां एहतजाजी रैली कढी इंडस प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। रैली में शिरकत कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ जिन में टाउन चेयरमैन खिलाफ नारा लिखियल हुआ। रैली में शरीक माण्हुनि टाउन चेयरमैन खिलाफ सख्त नारेबाज़ी पिण कई। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त टाउन चेयरमैन लाला अब्दुल रहीम एक करप्ट गैर ज़िम्मेवार ऐं करप्शन जो बादशाह आहे। हू इलाइक़े जे माण्हुनि जा मसला हल त न करे सघियो पर उन्हनि जी निशानगी ते साफ़ी नबी बख्श खास के लिए समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हर्जाने जा नोटिस उमाणे कलम धड़नि खे हिरासा करे रहियो आहे। हिननि बल्दियाती जे सूबाई वज़ीर सईद गनी मीर कराची मुर्ज़ा वहाब ऐं ॿियनि अख़्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी टाउन चेयरमैन लाला अब्दुल रहीम खिलाफ़ कार्रवाई करे साफ़ इनके तहफ़्फ़ुज़ फराहम कियो वञे। गली गली में शोर है।